मुझा महबूब मुस्तफ़ा पाक सरदार फ़कीर मोहम्मद सिद्दीक़ जे घर बचन जो ख़ैर, वेड़न जो ख़ैर, घरनि ते निगाह करम फरमायो साईं। मुझा हादी पाक अवां जे कदमनि में ही सुवाल रखूं था। असांखे उमेद आ, पक्का यकीन आ त अवीं पूरो कंदा आहियो। मौला जे वास्ते निगाह करम कयो, बचड़नि जे वास्ते, मौला इमाम हसन अलैहिस्सलाम जे वास्ते। मुझा मौला हिननि जे घरनि ते ज़ालिमनि जी दीद बि न पोए। मुझा हादी ख़ुदा कारण निगाह करम फरमायो, असां ते रहम फरमायो, असांजे घर बचड़नि ते रहम फरमायो। ग़ुलाम सरवर जो ख़ैर, ग़ुलाम सरवर जे बचड़नि जो ख़ैर, केवड़े जो ख़ैर, केवड़े जे बचड़नि जो ख़ैर, फ़कीर मोहम्मद सिद्दीक़ जे घर बचड़नि जो ख़ैर बाज फरमायो, करम फरमायो। जागण जो, जागण जे बचन जो ख़ैर। मुझा हादी ज़ालिमनि खां हिनखे पर्दे पनाह में रखो। हिननि जूं पंहिंजूं दिलियूं बि मदीने वारा सरदार, मदीने वारा सरदार अवां पंहिंजे इश्क़ में रंगे छॾियो। अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीब अल्लाह। जेसीं जियारी तेसीं हादी रखिजो हिज़ में, मोहताजी मखलूक जी कादिर मकारी। अरबी अब्दुल लतीफ़ खे हिकु वेल न विसारी, पुरकश पियारी दरां पाज़ीअ पंहिंजे। आमीन। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम।